दाल छोला ढबल तू खाई वट दल दल दाल छोला ढबल दाल छोला ढबल। जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जा फेवरेट छोला ऐं डबल, जेको सिंधियुनि जो फेवरेट नाश्तो आहे। बिल्कुलु टेस्ट बाज़ार वांगुरु बीहंदी, टेस्टी बीहंदो। त स्टेप बाय स्टेप वीडियो ज़रूरु एंड ताईं ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। छोला डबल। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इहो उहो चैनल आहे जिते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस तव्हांखे मिलंदा, चाहे उहा सिंधी रोटी हुजे, सिंधी खाधो हुजे, सिंधी कल्चर हुजे, ॾिण वार ते असां कहिड़ा खाधा ठाहींदा आहियूं, ॾिण वार कीअं कंदा आहियूं, इहे सभु शयूं मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि। हिकु हिकु वीडियो मां अपलोड कंदी आहियां, त तव्हां ज़रूरु ॾिसजो। पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि खे बि इहो ज़रूरु ॿुधाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों छोला पिसाए रखंदासीं। असां 8 कलाक छोला पिसाए रखंदासीं। 2 कोप खया आहिनि। 8 कलाकनि खां पोइ इनखे असां लूणु विझी बॉइल कंदासीं। लॻभॻि 3 खां 4 सीटियूं हणाईंदासीं, जीअं इहे छोला ॾिसो हीअं ॻरी वञनि। ग्रेवी ठाहिण जे लाइ खणंदासीं असां बसर, टमाटा, थूम, अदरक, सावा मिर्च ऐं कड़ी पतो। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मैंशन कयूं आहिनि। हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं थोरो सो तेल, 4 बसर कटे विझंदासीं, थूम जी ॻड़ी, कड़ी पतो, अदरक ऐं सावा मिर्च गॾु विझंदासीं और हिनखे हल्को सो भुञंदासीं। गॾु विझंदासीं असां टमाटा, 5 टमाटा आहिनि इहे। इनखे असां भुञंदासीं जीअं इहो कचो पको सिझी वञे। बाहि खे तेज़ रखिणो आहे पहिरियों। ॾिसो हिन तरह जेॾी महिल कलर थी वेंदो त असां हिनखे खणंदासीं मिक्सी जार में और हिनखे असांखे पीसणो आहे और हिनजी पेस्ट ठाहिणी आहे। सभु मिक्सी जार में खणंदासीं। हिनखे पीसे वरितो आहे मां। हाणे खणंदासीं सिपरी, उन में विझंदासीं तेल, गॾु विझंदासीं जीरो 1 चमचो, तेज पत्तो ऐं जेका असां पेस्ट ठाही हुईसीं उहा विझंदासीं ऐं हिनखे भुञणो आहे। पेस्ट कहिड़ी हुई आहे? बसर, टमाटो, थूम, अदरक, सावा मिर्च ऐं कड़ी पतो जेके असां भुञा हुआसीं उनजी पेस्ट। इन में विझंदासीं असां ॻाढ़ा मिर्च, कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे 1.5 चमचे जे क़रीब। हैड विझंदासीं 1 चमचो, धाणा ऐं गॾु विझंदासीं गरम मसालो। 2 चमचनि जे क़रीब गरम मसालो विझंदासीं। तव्हां चाहियो त हिते 1 चमचो नॉर्मल गरम मसालो ऐं 1 चमचो किचन किंग जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। इनखे असां मिक्स कंदासीं, भुञंदासीं ऐं हिन में विझंदासीं लूणु। लूणु असां छोलनि में बि विधो हो त उन जे हिसाब सां लूणु विझणो आहे। 1 कप इन में विझंदासीं असां ॾही, जेको कंटेनर मिलंदो आहे अमूल जो। मिक्स कंदासीं चङी तरह। उन खां पोइ असां जेके छोला बॉइल करे रखिया हुआसीं उहे विझंदासीं। हुनजो पाणी न फिटी करिणो आहे, पाणी सूधो असां छोला हिन में विझंदासीं। और जीअं मां ॿुधायोमांव छोलनि में असां लूणु विधो होसीं त ग्रेवी में उन जे हिसाब सां असांखे लूणु विझणो आहे। हाणे हिन में विझंदासीं गॾु पाणी। मिक्सी जार मां पाणी घुमाए करे विझंदासीं और हिनखे असांखे टकाइणो आहे लॻभॻि 10 खां 15 मिंट, जीअं ग्रेवी जेका आहे हिनजी थिक थिए। इन में साओ मसालो विझंदासीं गॾु। जीअं जीअं बॉइल थींदो वेंदो तीअं ग्रेवी जेका आहे थिक थींदी वेंदी। ॾिसो हीअ असांजा छोला तयार थी विया आहिनि। ॾाढा टेस्टी आहिनि। इन सां गॾु पैटिस कीअं ठाहिजे उनजो बि मां वीडियो पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। हाणे ठाहींदासीं चटनी। उन जे लाइ खणंदासीं 1 कोप फूदनो, 1.5 कोप असां खणंदासीं हिते साओ मसालो, 20 ग्राम गिदामिड़ी, 4 बसर, 8-10 सावा मिर्च, 10 कलियूं थूम जूं ऐं 1 इंच अदरक। इन्हनि सभिनी खे असां खणंदासीं मिक्सी जार में। गॾु विझंदासीं इन में लूणु ऐं थोरो सो पाणी विझी करे इनखे असां पीसे इन जी चटनी तयारु कंदासीं। बिल्कुलु सनी पेस्ट ठाहे करे असां चटनी तयारु कंदासीं। ॾिसो हाणे अचो त छोला डबल ठाहियूं था पिया। पाव खे असां हथ सां कटियो या हिन तरह कैंची या छुरीअ सां कटियो। अगरि कैंचीअ सां पीसिस कटींदासीं या छुरीअ सां त उहे ॾिसण में थोरा बढ़िया लॻंदा आहिनि। और इनखे असां छोलनि जी ग्रेवी में डिप कंदासीं। ॾिसो हुनखे फटाफट सां कढी वठंदासीं।
इन जी टेस्ट जेका आहे ॾाढी बढ़िया हूंदी आहे। और जीअं मां ॿुधायो मां छोला और पैटिस उन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, चाहे उहो फेसबुक हुजे, इंस्टाग्राम हुजे या मुंहिंजो यूट्यूब जो चैनल हुजे, सभिनी ते मां अपलोड कयो आहे। और अहिड़ियूं केतिरियूं ई रेसिपीज़ मां अपलोड करे चुकी आहियां, ज़रूरु चेक कजो। मथां छोला विझंदासीं, गॾु विझंदासीं चटनी, खटी और तिखी चटनी जेका असां ठाहीसीं हाणे। मथां विझंदासीं सन्नो सिङर, थोरो सो बसर ऐं साओ मसालो। और ये असांजा तैयार थी विया छोला डबल। दाल छोला डबल तू खाई वठ दल दल, दाल छोला डबल, दाल छोला डबल। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहो बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। और ॿियूं बि रेसिपीज़ जेके मां अपलोड कयूं आहिनि हिकु हिकु करे ज़रूरु चेक कजो, यूट्यूब ते, फेसबुक ते और इंस्टाग्राम ते। सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोज़ अवेलेबल आहिनि। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी वीडियो खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।